अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 2 डिसंबर ऐं मां शुरूआत कयां थी। टाइम थियो आहे तक़रीबन 11:30। असांजी माई कम वारी अॼु आई देरि सां ऐं वई बि देरि सां, इन करे मां बि जेको आहे मुंहिंजा सॼा कम लेट थी विया। ख़ैर व्लॉग त मां हिन महिल ई शुरू कंदी आहियां, पर जेके मां कम कंदी रहंदी आहियां ॿिया उहे मुंहिंजा लेट थी विया। सो अॼु कुझु सफ़ाई सुथराई जूं टिप्स बि हूंदियूं। हिन टेबल खे मूंखे साफ़ु करिणो आहे। शीशो बिल्कुलु साफ़ु आहे पर हिन जे अंदरां मिटी पइजी वई आहे, त हीउ शीशो कढी मां सफ़ाई कंदमि। ऐं ॿियो सॼी हिन कार्विंग में हीअ लोह जी टेबल आहे, हिन में मिटी पइजी वई आहे। हीअ प्लांटर खणां थी, हिन जी डस्टिंग करणी आहे। हीअ मां सेखारे चुकी आहियां। हीअ मुंहिंजो ॾाढो फेवरेट, मुंहिंजो तमामु पसंदीदा प्लांटर आहे। ऐं हीअ बि वीचारो ॾाढो मेरो थी आहे छो त दरवाज़े जे साम्हूं पियो आहे त हवा हर वक़्तु लॻे थी। सो शयूं मां इहे हितां हटाईंदमि, उनखां पोइ कंदमि हिन जी सफ़ाई। सॼो हिन जे हेठां ॼारो ऐं मिटी ॼमी वियो आहे ऐं प्लांट इन करे हटायमि जो हितां जेका मिटी किरंदी उहा पोइ हिन प्लांट जे मथां किरंदी। सो हिनखे कयां थी मां साफ़ु। ऐं हीअ हिकिड़ो खोरो वॾो बुश खयो आहे। हीअ टेबल मूंखे ॾाढी प्यारी आहे। मां पहिरियों बि इहो किथे न किथे मैंशन कयो आहे। मिटी ॾिसो, हालत ॾिसो न, त हालांकि मथां असां हर वक़्तु साफ़ु कंदा रहंदा आहियूं, पर हीअ जेका हेठि थी पइजी वञे इहा मुश्किल आहे ॾाढी साफ़ु करणु। सो मासी त सफ़ाई करे विया, त हिन टुकरीअ जी मूंखे वरी पाण खे ई ॿीहर सफ़ाई करणी पवंदी। हिन टेबल जी हिकिड़ी कहाणी आहे। हीअ मां वरिती हुई 1996 में, 1996 में। हिन फर्नीचर जो, अहिड़े लोह जे फर्नीचर जो को अॼुकल्ह रवाजु न आहे, पर पोइ बि मां हीअ हमेशह रखंदी आहियां। वजह इहा आहे 1996 में या उन जे आसपास हिननि जो जेको रवाजु हो न, फैशन हो, उहो ॾाढो हुयो ऐं मूंखे इलाही वठण जी दिलि पई चए। पर बसि जीअं हूंदो आहे त हा वठंदासीं ऐं ज़रूरत बि न हुई हक़ीक़त में, घर में अहिड़ी का रखण जी जाइ बि न हुई। पर पोइ बि हिन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे, उन ज़माने में मां पंहिंजे हथ जा कुझु बैग्स, पाउचिस, पर्सिस अहिड़े क़िस्म जी शयूं सिबी सेल कंदी हुअमि। हैदराबाद में हिकिड़ो दुकानु हुयो ज़ैन सुपर स्टोर सदर में, उन ते मां इहे सेल कंदी हुअमि। ऐं वरी गुल सेंटर ते, हैदराबाद में गुल सेंटर जे भरिसां हिकिड़े दुकान ते हीअ टेबल, माना हिन क़िस्म जो फर्नीचर पियो। मां ईअं ई हिकिड़े ॾींहुं हुनजी क़ीमत पुछाए, चई 1200 जी आहे। त मूं जेको आहे, जंहिं ॾींहुं मूं ज़ैन सुपर स्टोर ते सामान ॾिनो, हुन मूंखे टोटल पेमेंट कई त उहे 1200 थिया। तव्हां यकीन कयो त मां हुन स्टोर तां निकिरी, ज़ैन सुपर स्टोर तां गुल सेंटर जे भरिसां अची, तूबा जे भरिसां आहे दुकानु, उते अची मां बीठमि ऐं 1200 जी हीअ टेबल वठी आयमि। सो हीअ टेबल 100% मुंहिंजे महिनत जी कमाई मां आयल आहे, त मूंखे हीअ टेबल ॾाढी प्यारी आहे। ऐं हीअ कार्विंग थियल अहिड़ो फर्नीचर, हीअ त खणी लोह जो आहे, पर जेको काठ जो हूंदो आहे न, उन ते अहिड़े क़िस्म जो कोई खोरो सख़्तु ब्रुश न इस्तेमालु कजे। हीअ त हाणे सख़्तु जान आहे टेबल, इन करे मां इहो इस्तेमालु थी कयां हिन ते। इहा हिन जी स्टोरी। त मां हिन खे बि साफ़ु कंदमि, उनखां पोइ हिन प्लांट खे बि उघंदमि ऐं हिन प्लांटर खे बि साफ़ु कंदमि। पोइ हाणे मिटी निकिरी वई आहे ऐं हिन खे मां हाणे आले कपिड़े सां उघंदमि त जीअं थोरो चमकी पए। टेबल साफ़ु थी वई, पर हे हिन जे अंदरां जेको आहे ज़ंग बि अची वियो आहे ऐं हिन जो रंग बि लही वियो आहे। सो कंहिं या त पाण वठी ईंदमि रंग, हिनखे ॿीहर पेंट जी सख़्तु ज़रूरत आहे। हिनखे केतिरो बि साफ़ु थी कयां त इहा साफ़ु थिए नथी। ऐं अॼु मां पंहिंजी ॿाहिरां वारी क्यारी मां गुल पटिया आहिनि, मूंखे दिलि पई चए त हिते गुल हणां। ऐं हिते हिकिड़ो ही तव्हांखे जीअं मां ॿुधायो न, मूंखे उल्लू ॾाढा वणंदा आहिनि, त हिकिड़ो मुंहिंजो हिन में पेंटेड उल्लू पियो आहे, पर मेरो आहे इलाही, हिनखे साफ़ु कयांसि पहिरियों, निकिरे बि नथो हिकु हथ सां। हीअ मुंहिंजो पेंटेड उल्लू आहे ऐं इन जी वीडियो जेका आहे मौजूदु आहे, जॾहिं मूं हीअ पेंट करणु सेखारियो, स्टोन पेंटिंग जी, तव्हां मुंहिंजी प्लेलिस्ट चेक करे सघो था। सो अॼु मूंखे गुल ॾाढा पिया वणनि, दिलि पई चए त हिते कुझु कलर हुजे हिन में। ऐं ॿियो मुंहिंजो हीअ आहे ट्रामी पितल जो ठहियलु आहे, इनखे बि मां साफ़ु कयां थी। हिन में मूं हीअं बोतल में मनी प्लांट विझी रखियो आहे, सो हिन मनी प्लांट खे बि थोरो वॉश कयां ऐं हिनखे बि चमकायांसि। मां हिनखे धोई आई आहियां, जेका बि हिन में डस्ट हुई उहा निकिरी वई आहे ऐं हिनखे साफ़ु कबो हाणे कपिड़े सां। हाणे खपंदो छा असांखे, हे लीमो हिकिड़ो, हिनखे कटींदासीं। मैट मूंखे उअं ई हिन महिल धोआरणा आहिनि ऐं हिकिड़ो नरम पुराणो कपिड़ो। ऐं हीअ आहे ट्रामी जो आहे ऐं थोरो पितल जो स्टैंड अथसि, पर हीअ मूंखे ॾाढो वणंदो आहे हद खां वधीक। सो ॾिसजो त हीअ कारो जेको आहे
कीअं थो चमकी पए। पहिरियों त मां हिन सॼे खे इहो लीमे जी रस हणी वेंदमि। मां मूं वटि ॿिया बि इलाही डेकोरेशन पीसिस आहिनि जेके पितल जा आहिनि, उहे बि मां ईअं लीमे सां साफ़ु कंदी आहियां। उनजी मुंहिंजी वीडियो बि ठहियलु आहे ऐं उहा मुंहिंजी इलाही शुरूआती वीडियो आहे, जॾहिं अञा मूंखे पूरो सेंस बि न हूंदो हुओ वीडियोज़ ठाहिण जो, मां तजुर्बा पई कयां। हाणे अञा कुझु न कुझु मां बहितर करे वई आहियां। सो तव्हां ॾिसजो त हीउ केॾो सुठो थो थी वञे ऐं केॾो चमके थो। इहा टिप अथव इहा, ठीकु आहे। सो रगड़णो पवंदो, जेतिरो महिनत कंदव जेतिरो महिटींदव ओतिरो ई जेको आहे चमकी पवंदो। ऐं कपिड़ो ॾिसो कारो थियणु शुरू थी वियो आहे, ठीकु आहे। सो पहिरियों हिनखे हिन लीमे जे पीस सां रगड़ींदा वञो ऐं पोइ हिन कपिड़े सां महिटींदा वञो। ऐं कोशिशि इहा हुजे त हिन कपिड़े में बि रस जेका आहे न जज़्ब थी वञे, इहो रस जे में आलो हुजे, त पोइ तव्हां हिनजी चमक दमक ॾिसंदव त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एॾी आसानी सां शयूं साफ़ु नथियूं थियनि ऐं जेको बि शौक़ीन आहे न अहिड़नि कमनि जो, उनखे वॾी मुशक़त करणी पवंदी आहे शयुनि खे मेंटेन करण जे लाइ, छो त हीअ एॾो जल्दी में कोन थींदियूं आहिनि। सो ही तव्हांखे लॻंदो त थोरो थोरो हिन पंहिंजो ट्रामे जो रंग कढणु शुरू कयो आहे। हेठि जेको आहे हिन जो शायदि पितल जो आहे ऐं ॿियो त हीउ ॾाढो पुराणो आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा मटीरियल हिन में यूज़ थियल आहिनि, मूंखे सम्झ में नथो अचे। टाका बि लॻियल अथसि, पर बसि मूंखे वणे थो ॾाढो, इन करे मां रखी वेठी आहियां। जेतिरो बि साफ़ु थींदो आहे मां हिनखे ज़रूरु चमकाईंदी आहियां। त इहो हाणे तव्हां ॾिसंदव, हिनखे मां चौधारी रगड़ींदमि ऐं इहो ज़रूरी आहे त हिनखे जेको आहे न रस हणी लीमे जी थोरो टाइम ॾियो। जीअं जीअं तव्हां टाइम ॾींदव न त हे हिन जी कारे खे कटींदो, इहा रस जेका लीमे जी आहे। सो हिनखे मां फ़िलहालु थोरो घणो त ॾिसो तव्हांखे फ़र्क़ु नज़र अचणु शुरू थी वियो हूंदो है न। त हाणे मां हिन सॼे खे इहा चङी तरह सां लीमे जी रस हणी, अंदरां ही साफ़ु न थींदो आहे छो त हिन में अलाए ज़ंग लॻियल आहे, कोई साओ थी वियो आहे, अंदरां कसजी वियो आहे, त एॾो घणो न साफ़ु थींदो आहे। पर पोइ बि जेतिरो थींदो आहे मां ज़रूरु कोशिशि कंदी आहियां त इहो चमकंदो हुजे। हाणे मां हिनखे रस हणी लीमे जी थोरी देरि छॾे थी ॾियां। तक़रीबन 6 मिंट मां हिनखे छॾे वई आहियां ऐं तव्हां ॾिसंदव त हिते ॾिसो हिन मैट ते जेको हिन मां लीमे जी रस वही आहे उहा बि कारी थी वई आहे तक़रीबन, इहा ग्रे कलर जी। सो 6 मिंट छॾण खां पोइ हिनखे थोरो मां मेटियां थी उन ई साॻे पासे सां, बल्कि पासो चेंज थी कयां जीअं तव्हांखे आइडिया थिए त ॾिसो त हीउ कीअं थो कारो थिए। थोरी रस हिन ते कपिड़े ते बि विझां थी, इन सां काफ़ी हद ताईं फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। ॾिसो ज़ाहिर आहे असां रोज़ु रोज़ु त ॿाहिरां त नथा कराए सघूं। मुंहिंजे नंढे हूंदे ईंदा हुआ घर जे ॿाहिरां आवाज़ु ॾींदा हुआ अची थांव कलई करण वारा, त पोइ जेके बि असां वटि हूंदा हुआ घर में देगड़ा देगड़ियूं, अॻे ज़माने में त घणा हूंदा हुआ, उहे सभु पोइ उन खां कलई कराइबा हुआ। या वरी बाज़ारुनि में बि ख़ासि तौर ते दुकान हूंदा, हाणे बि हूंदा पर एतिरा कॉमन न रहिया आहिनि हाणे। ऐं नंढी नंढी शइ लाइ ज़ाहिर असां किथे ख़्वार थियो, तंहिंजे करे बहितर आहे हीउ हिकिड़ो तरीक़ो आहे जेको कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। वरी हीउ ॾिसो कपिड़े जो हिन पासे ॾांहुं त हीउ कारो थी वियो आहे। सो इहो जेतिरो बि चमकी सघियो तॾहिं मां ख़ुशि थींदमि। त मां इहो कोशिशि कंदी आहियां त कुझु न कुझु हिन जो कमु जेको आहे चङो थींदो रहे। हीउ ॾिसो हीउ ट्रामे जो आहे, हीउ पितल जो आहे। पोइ शायदि हिन जी क्वालिटी बेस्ट न आहे या इलाही पुराणो, ॾाढो पुराणो आहे हीउ, त मूंखे यादि बि न आहे कॾहिं जो आहे। सो ज़रूरी आहे त असां पाण ई अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं करे सघूं था। ऐं उन ॾींहुं जेको मां TV प्रोग्राम में वई हुअमि, हालांकि मां इयरिंग्स वग़ैरह पाइणु छॾे ॾिना आहिनि छो त मां मथे ते रहो थी पायां त कुझु नज़र ईंदो न आहे, त पोइ हाणे मां पाए छा कयां। पर पोइ उन ॾींहुं मुंहिंजी दिलि चाहियो त मां पायां, त मूं चांदीअ जा पनड़ा पाता पंहिंजा, जेके ख़ैरपुर मां ठहियल आहिनि, ख़ैरपुर मीर्स, उहा यानी ओरिजिनल चांदी ऐं ओरिजिनल डिज़ाइन सिंधी असली पनड़ा नंढड़ा बिल्कुलु। त उहे जो कढियमि त सफ़ा कारा थी विया, ठुप एॾा कारा थी विया जो कारे रंग जा ई थी विया हा, जीअं लोह जा हुजनि। उन्हनि खे बि जेको आहे मूं वरी कुझु ॿिए तरीक़े सां साफ़ु कयो, कंहिं मां उहा बि वीडियो ठाहींदमि। सो हीउ ॾिसो तव्हां त हीउ काफ़ी हद ताईं साफ़ु थी चुको आहे। त हाणे हिनखे मां पाणी सां धोईंदमि ऐं उनखां पोइ मां हिन में वापसि प्लांट विझां थी। ॾिसंदव तव्हां त काफ़ी हद ताईं इहो साफ़ु थी चुको आहे। सो हीअ मुंहिंजी टेबल थी वई नई, पेंट हिनखे करिणो पवंदो मूंखे, ऐं जॾहिं बि कंहिं ख़बर न आहे पर कंदमि ज़रूरु। ऐं मूंखे गुल अॼु हिते ॾाढा था वणनि, हिकिड़े ॿिए हंधि बि मां गुल डेकोरेट कया आहिनि, उहो तव्हां सां शेयर कयां। हिते बि जेके आहिनि मां हिन बॉटल में गुल विझी छॾिया आहिनि। सो मतिलबु अजीब ॾिसां थी त मूंखे दिलि खे ॾाढो सुकून थो मिले। हलां थी हाणे किचन में। सो मां अची वई आहियां किचन में। अॼु मां धोईंदमि हीअ पिंडियूं,
ठीकु आहे। हीअ वॉशेबल हूंदियूं आहिनि ऐं हिननि खे धोइणु ज़रूरी आहे। हिन में ॾिसण में ईंदो तव्हांखे हिकिड़ा बिल्कुलु कारा कारा ज़रा। छा थींदो आहे जो अगरि कंहिं ब्रेड जो स्लाइस थोरो वधीक सेकिजी वियो त असां हिन सां ई खरड़े खरड़े उनखे उनजो उहो लाहींदा आहियूं कारें। ठीकु आहे। अहिड़ी तरह सां हिन में जीअं पराठो खाधल आहे, सॼो गिहु हिनखे सणिबो लॻो पियो आहे, त इहे धोइणु ज़रूरी आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं असां थाम पंहिंजूं प्लेटूं रोज़ था धोऊं त हीअ बि त थाम आहे न, हिन में बि त रोज़ थो खाइजे, तंहिंजे करे हिननि खे बि कॾहिं कॾहिं धोइणु बहरहाल ज़रूरी आहे। ऐं हीअ आराम सां सुकी वेंदियूं आहिनि, ख़राबु कोन थींदियूं आहिनि धोइण में। सो मां हिननि खे जंहिं तरीक़े सां धोईंदी आहियां त डिश वॉशिंग लिक्विड थोरो विझंदमि हिन ते, हल्को 2-3 ड्रॉप्स। ऐं मुंहिंजो हिकिड़ो पुराणो टूथब्रश कोई बि या को सादो टूथब्रश वठी मां हिन जे लाइ रखंदी आहियां थामनि जे लाइ, त हिननि सां मां पिंडियूं बि साफ़ु कंदी आहियां। ऐं जीअं कोपनि जा कड़ा आहिनि, मग्स जा कड़ा आहिनि, उहे एॾा सुठा साफ़ु न थींदा आहिनि। माइन जो त ख़ैरु आहे कम जो, त इहे मूंखे पाण खे ई करणा हूंदा आहिनि। त इहो मुंहिंजो तरीक़ो आहे हिननि खे वॉश करण जो। सिंपल पाणी सां हिननि खे धोइबो, छंडिबो ऐं पोइ सुकण जे लाइ छॾे ॾिबो। त हीअ तरीक़ो आहे। हिननि खे ज़रूरु धो, ही ख़राबु कोन थींदियूं, नेचुरल मटीरियल आहे। बाक़ी हाणे हर शइ फ़ानी आहे, लाज़मी इहे भॼंदियूं भरंदियूं आहिनि, टुटी वेंदियूं आहिनि, वरी असां हिकिड़ियूं उछले वरी ॿियूं कढंदा आहियूं। हीअ मां हिकिड़ी तव्हांखे धोई थी ॾेखारियां, तव्हां ॾिसंदव त हिन मां कारें जा सॼा ज़रा निकिरी विया हूंदा। हिन में ॾिसो उहा कारें बिल्कुलु बि न आहे, जेके ब्रेड जा ज़रा हिन में कारा फाथल हुया, त इहो ईअं साफ़ु सुथिरो थी वेंदो। ऐं हिनखे चङी तरह सां छंडे ऐं हीअं पासीरो करे हीअं भित सां रखंदासीं, त जीअं उस में रखो त वधीक सुठो आहे, छांव में बि रखंदो त 2-3 कलाकनि में फाइनली इहे सुकी वेंदियूं आहिनि। सो हाणे इहे सॼा जेके आहिनि मां सभु पिंडियूं जेके ईअं धोई छॾींदमि। हीअ मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी। हीअ बास्केट मां ठाही, हिन जी वीडियो मां शेयर करे चुकी आहियां कीअं ठाहिबी। ऐं हिन जे यूज़िस मां हिकिड़ो यूज़ इहो बि आहे त मूं पंहिंजूं हिते हिकिड़ो पुराणो मुंहिंजो बॉक्स ठहियलु हो, मुंहिंजो ई DIY हुयो, त मां उनखे हटाए छॾियो, त उन जाइ ते मां हीअ रखियो आहे। त ॾिसो त हिनखे ईअं बि इस्तेमालु करे सघिजे थो। ऐं हीअ हिकिड़ो नंढिड़ो हिते मां मैट विछायो अथमि। हिन जी चमक अलाए ज़ाहिर थिए थी अलाए नथी थिए कैमरा में, हा थिए थी। हिन में ज़री उणियल आहे धागे में गॾु। हीअ मुंहिंजी ससु जो ठहियलु आहे, उहा एक्सपर्ट हूंदी आहे, आर हणण जी वॾी माहिर माई हुई, भर्त जी आर जी, अलाह जन्नत नसीब कंदुसि। हीअ तारीख़ खां बि अॻु में जो ठहियलु आहे, यानी सम्झो 28 सालनि खां वॾो आहे हीअ मैट। पर मां ॾाढो क़दुरु कंदी आहियां शयुनि जो, ऐं चाहे उहा कंहिंजी बि ठहियलु हुजे, अगरि उहा मुंहिंजे लाइ उहा क़ीमती हूंदी आहे, त अॼु मां इहो हिते विछायो आहे। ॿियो हिकिड़ी शइ आहे मूं वटि, हीअ लेटर आहे मूं वटि N, ठीकु आहे हीअं। सो मां हिन खे हणां थी पंहिंजी ड्रेसिंग टेबल ते। हिन जे पोयां मां ग्लू हई आहे, पहिरियों हिनखे टेप लॻियल हुई, उहा हिन जी डबल साइडेड टेप लही वई आहे, पर मां हिनखे ग्लू हई आहे, मां ग्लू सां हणंदमि ऐं थोरी देरि छॾे करे पोइ लॻाईंदमि। N मुंहिंजो नालो थो शुरू थिए N सां। ही मूंखे ॾाढो वणियो जॾहिं मूंखे बाज़ारि में ही नज़र आयो, ऐं यकीन कयो त मूंखे पंहिंजो पाण सां एॾो प्यारु आहे जो ही लेटर मूंखे प्यारो आहे, मूंखे पंहिंजी डेट ऑफ बर्थ 1 नवंबर प्यारी आहे, ऐं मूंखे जेको आहे नवंबर जो महीनो बि प्यारो आहे। सो हिनखे हणां थी, हिकिड़ो मिंट, हिते मूंखे लॻे थो इहा ई सूटेबल जाइ आहे हिन जे लाइ। सो हिनखे अञा मां थोरी देरि झले बीहंदमि त जीअं हे किरे न ऐं फिक्स थी वञे। सो हिते मां बीठी आहियां, नज़र थी अचां तव्हांखे, त इहो आहे सूरत हाल। त मूंखे हीअ त ॾाढो थो वणे ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां हिनखे हिते हणी करे, ठीकु आहे। ऐं हिते हीअ मुंहिंजी ड्रेसिंग टेबल, मेकअप जो मूंखे शौक़ु कोन्हे। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि त हीअ जंहिं ज़माने में असां वटि रोल वारी कैमरा हूंदी न, उन जा ही अञा ताईं मूं वटि दॿियूं आहिनि जंहिंमें मुंहिंजा कजल पिया आहिनि। अलाए छो मां इन्हनि मां नथी कढां, हालांकि मूं वटि बॉक्सिस जी का कमी न आहे, पर अजीब अटैचमेंट आहे इन्हनि सां हिकिड़ी। अची वई आहियां किचन में ऐं टाइम थियो आहे मुनो 1, ठीकु आहे। ऐं मां 2 गजरूं खाईंदमि पहिरियों, इहो मुंहिंजो फेवरेट कमु हूंदो आहे ऐं हेल्दी आहे इहो खाइणु। ॿी कंहिं बि शइ खां खाइण खां बहितर आहे त माण्हू सलाद टाइप कुझु खाए। सो जेसि ताईं सियारो हलंदो मुंहिंजो गजरूं खाइण जो सिलसिलो जारी रहंदो, ऐं हीअ खाई वठां, उनखां पोइ वरी कमु कंटिन्यू कंदमि। हिकिड़ो इलाही पुराणो बॉक्स आहे, हीअ 2018 में मां ठाहियो हो ऐं हिन जी वीडियो बि मौजूदु आहे। ऐं हीअ बि उन्हनि ज़माननि जो बॉक्स आहे जॾहिं मूंखे वीडियोस ठाहिणी न ईंदियूं हुयूं, जॾहिं मां यूट्यूब नओं शुरू कयो। हीअ तॾहिं खां ही बॉक्स मूं वटि आहे जेको मुंहिंजी ड्रेसिंग टेबल ते पियो हूंदो। सो हाणे हीअ थी वियो आहे पुराणो, पर छा आहे जो हीअ बॉक्स मुंहिंजो इंतिहाई हिकिड़ो मज़बूत पाठे जो आहे, ऐं हिन जे मथां जेके आहिनि हे सुतली बि जेका लॻियल आहे
उहा ॾाढी बेस्ट क्वालिटी जी आहे। त मां हिनखे ज़ाया नथी करणु चाहियां, मां हिन जो कपिड़ो लाहे हिन जे मथां ॿियो कपिड़ो चाढ़ींदसि। हाणे ॾिसो कपिड़ो मां हिन जो लाहे छॾियो आहे, ऐं कपिड़ो पर्पल हो त मूं हुनखे बटण बि पर्पल हयां हा, पर हाणे उहो मां हटाए छॾियो आहे कपिड़ो, त मां इहे बटण बि हटाए छॾिया आहिनि। ऐं हिनखे मां आले कपिड़े सां, हल्के आले कपिड़े सां अंदरां चङी तरह उघी छॾियो आहे। हीउ दॿो मूंखे ॾाढो पसंदि आहे। ऐं तव्हां ॾिसो सुतली बेस्ट क्वालिटी जी मां हिन ते सुतली हई आहे, ऐं हेतिरो पोर्शन हिन जो रहियल आहे, ख़ाली आहे तक़रीबन 2 आङिरियूं, ऐं बाक़ी सॼो सुतलीअ सां कवर थियल आहे। त हाणे हिन जे लाइ मां कपिड़ो खयों आहे हीउ रेड, ठीकु आहे। सभिनी खां पहिरियों हिन जे तरे में मां न हयो हो, पर अॼु मां हिन जे तरे में बि कपिड़ो हणी थी छॾियां, ठीकु आहे। सभिनी खां पहिरियों त हिन तरे में हणंदमि ग्लू, ऐं हीअ मुंहिंजी मोस्ट फेवरेट ग्लू। इन सां मां पंहिंजो नालो बि, नाले जो जेको एन हुयो उहो बि चिंबड़ाए आई आहियां ड्रेसिंग टेबल ते, ॾाढे सुठे नमूने चिंबड़ी वियो आहे। ऐं ज़रूरी कोन्हे हिनखे त पूरे में तव्हां फैलाए वञो, बसि हिते हुते कुंडनि ते थोरी ज़रूरी आहे त जीअं कपिड़ो जेको आहे पोइ खिसके न। सो हीअ असां हिन जे विच में विछाईंदासीं त जीअं हिन जो तरो बि कवर थी वञे। ऐं मूंखे अहिड़े क़िस्म जा कम ॾाढा वणंदा आहिनि, यकीन कयो मां एॾी ख़ुशि थींदी आहियां। बेकार अजीब अजीब शयुनि मां अलाए छा ठही वेंदो आहे, हिकिड़ियूं ख़ूबसूरत शयूं ठही वेंदियूं आहिनि, मूंखे ॾाढो वणंदो आहे। ऐं हिन जो तरीक़ो कीअं हुयो कपिड़ो हणण जो, मुंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे, मां पंहिंजे हिसाब सां कमु कंदी आहियां। हाणे सभिनी खां पहिरियों मां हिन सां गॾु ॾिसो ही अधु सम्झो 3 हिसा हिन जूते जे दॿे जा, जूते जो दॿो आहे, सुतलीअ सां कवर थियल आहिनि, ऐं हिनखे मां वरी उन सां सुतलीअ सां गॾु ग्लू थी हणां, ठीकु आहे। सो इहो ईअं करिणो आहे कपिड़ो लॻाइण जे लाइ। ऐं अगरि तव्हांजी बि दिलि चाहे अहिड़े क़िस्म जो कोई बॉक्स ठाहिण जे लाइ, सुतली न हुजे, तव्हां हिन ते काई ॿी ॾोरी हणी सघो था, ऐं वाण जेको हूंदो आहे खट वाणण जो उहो हणी सघो था, उहो पंहिंजी तव्हांजी गुंजाइश आहे या अवेलेबिलिटी कहिड़ी शइ जी आहे। सो मां हिनखे चौधारी हणी वई आहियां ग्लू, हिन सां सुतलीअ सां गॾु। हाणे मां हिन ते चिमड़ाईंदमि कपिड़ो, ठीकु आहे। मां साइड खां थी शुरू कयां, छो त जेको ॻंढु हुजे त उहो पासे ते अचे, ॻंढु विच ते न अचणु घुरिजे। हीअं ही ॾिसो बिल्कुलु हितां सुतो पासो हेठां आहे कपिड़े जो, किनारी जेका आहे असां हिन सां गॾु चिमड़ाईंदा वेंदासीं, हथ सां प्रेस कंदा वेंदासीं ऐं हिन सां किनारी चिमड़ाईंदा वेंदासीं। आसान आहे, कुझु बि मुश्किल न आहे। ऐं मां इहो हिन लाइ ॿीहर थी ॾेखारियां त जीअं उहा वीडियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां मां सभिनी त न ॾिठी हूंदी, हुन महिल मुंहिंजा एतिरा सब्सक्राइबर्स हुया ई कोन, हाणे आहिनि, ऐं हाणे मुंहिंजा व्लॉग्स बि ॾिसनि था, त मूं चाहियो त हिन व्लॉग में मां इहा शइ पंहिंजी ऐड करे छॾियां, त तव्हां मां जेकॾहिं कोई बि ठाहिणु चाहे त उनखे ख़बर हुजे त प्रोसेस कीअं आहे, ठीकु आहे। सो हीउ सॼो हिन ते चिंबड़ी वेंदो, ऐं थोरो खुटे थो त उहो मां हिन में लाज़मी ॻंढु विझंदमि। हाणे हिन में जेको मां ॻंढु विझंदमि त उहो हिन ॿिन्ही जे मथां थोरो चाढ़े वेंदमि, तंहिंजे करे मां कपिड़े जे मथां बि थोरी ग्लू थी हणां, ठीकु आहे। हीअ हिन जे मथां सेम तरीक़े सां, पर थोरो हिन मथां चाढ़े छॾियो आहे। हाणे हीउ जीअं ई सुकंदो त असां हिनखे उथलाईंदासीं अंदरे पासे, त हिन पासे खां मां थोरो तव्हांखे उथलाए ॾेखारियां थी। जेको पहिरियों मां ग्लू हई आहे हिनखे हीअं मथे कंदासीं, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ठीकु आहे। एसि ताईं मथे कयोसीं जेको असांजो ग्लू वारो साइड आहे, पर कोशिशि कयो त ग्लू नज़र न अचे, ऐं पोइ असां हिनखे अंदरे तरफ़ वराए छॾींदासीं, आसान आहे। ऐं हीअ पोइ हिनखे हेठि करे छॾींदासीं, चिमड़ाइण जी बि ज़रूरत न आहे, शयूं हिन में पवंदियूं त हीउ पंहिंजो पाण जेको आहे चिंबड़ी वेंदो। ॾिसो सॼो मां हिन जे अंदरि विझी छॾियो आहे, ऐं हीअ हाणे हिन जो बैक साइड थी कयां, मां यूज़ साइड आहे, ठीकु आहे। हिन जे पासे खां थोरो पाठो बि नरम थी वियो आहे, त हिनखे मां हिन जो इहो कंदमि बैक। हाणे फ्रंट मां हिन जो ॿियो फ्रेश साइड थी कयां, उन ते मूंखे छा हणिणो आहे, उन ते त मां पर्पल बटण हयो, छो त पर्पल हुयो कपिड़ो, हिन ते मां रेड बटण थी हणां, ऐं हिनखे मां ग्लू हणी थोरी देरि रखी थी छॾियां त ग्लू थोरी ड्राई थिए। हीअ ग्लू ड्राई थींदी आहे पोइ चिंबड़ंदी आहे, थोरी देरि छॾियांसि थी। हीअ फेल्ट जो हिकिड़ो पीस आहे मां वटि, फेल्ट हिकिड़ो एॾो प्यारो मटीरियल आहे, तव्हां यकीन कयो, मां त ईअं चवंदमि त हिकिड़ो सदोरो मटीरियल आहे, समाजो सदोरो चयो मञण वारो। हिनखे हैंडल करणु, हिनखे डील करणु एतिरो आसान आहे जंहिंजी हद न आहे। त हिन मां कटियां थी 2 पन, ऐं आहे बि ईअं ई थोरो रफ आहे, ॾिसंदो त थोरो ख़राबु थियल पीस आहे, पर को मसइलो न आहे, काई शइ बेकार न आहे हिन अलाह जे कारखाने में, कुदरत जे कारखाने में,
थोड़ा घटि वधि थी वञनि को मसइलो न आहे, फ़र्क़ु ई नथो पए। ठीकु आहे, सभिनी खां पहिरियों असां हिननि खे ग्लू हणंदासीं ऐं हिन ते चिमड़ाईंदासीं। हीअं लकीर था हणूं पूरी ग्लू जी ऐं हिन खे पूरे सेंटर खां मतिलबु जीअं बटन जे लाइ जाइ छॾिणी आहे सेंटर ते, ऐं हीअ ॿई पन ग्लू लॻी वई ऐं असांखे हिते हीअं हणणा आहिनि ऐं बटन खे पहिरियों ई असां ग्लू हणी रखी आहे, असां हिनखे चिमड़ाईंदा। हीअ ॾिसो सुठो लॻे थो। सो हीअ मुंहिंजो थी वियो रिफ्रेश। इहो इलाही ॾींहंनि खां मुंहिंजे ज़हन में हुयो त उते हितां हीअ मां पुराणो बॉक्स उतां ड्रेसिंग टेबल तां हटायो, उते टोकरी रखी छॾी ऐं उन हीअ मां फ्रेश कयो आहे, ॿीहर रिफ्रेश कयो आहे ऐं हिनखे मां कंहिं ॿी जाइ ते रखंदमि। हिन में कुझु ॿियो सामान रखंदमि। शयूं मां ज़ाया न कंदी आहियां छो त इहो मुंहिंजो ॾाढो प्यारो ठहियलु हो, त मुंहिंजी दिलि पई चए त इहो अञा मूं वटि हुजे। मज़बूत दॿो आहे, एॾी हिन ते सुतली मुंहिंजी लॻियल हुई, त कपिड़ो सिर्फ़ु चेंज कयो अथमि, त हिनखे हाणे मां रखी तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ ॾिसो, हीअ मूं पंहिंजे हिन टीवी यूनिट में हिते रखी छॾियो आहे ऐं फ़िलहालु त हिन में कुझु बि न विधो अथमि, पर जेकॾहिं मां हिते डेकोरेशन जूं शयूं बि विझी छॾियां जेके बि मुख़्तलिफ़ मां चेंज कंदी रहंदी आहियां, तॾहिं बि ठीकु आहे। सो हीअ मुंहिंजो ॾाढो हिकिड़ो प्यारो सुहिणो दॿो तयारु आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। तक़रीबन 3:45 थिया आहिनि ऐं मां आई आहियां पंहिंजी चांहि ठाहिणु। ऐं शाम जी चांहि जॾहिं बि पीअंदी आहियां त हिन प्याली में पीअंदी आहियां छो त उहा मूंखे जल्दी पीअणी हूंदी आहे ऐं सुबुह जी चांहि जेका आहे उहा मग में। सो हाणे चांहि पीअण खां पोइ तेसि ताईं 3 पहिरीं जी निमाज़ जो टाइम थी वेंदो, त निमाज़ पढ़बी। मासी अञा कोन आई आहे, थांदो ईंदी, चुल्हा साफ़ु कंदी, त उनजो बि इंतज़ारु आहे। 5:15 थिया आहिनि। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी ऐं प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि। हुते कयां थी मां बसर जो दाग़, छो त मां पचाईंदमि गोश्त जो बोड़। त जंहिं ॾींहुं चिकन हूंदो आहे त उहो मां सांझी जी निमाज़ खां पोइ ई पचाईंदी आहियां छो त उहो जल्दी ॻरी थो वञे। पर अॼु गोश्त आहे त ज़ाहिर थोरो टाइम वठंदो, बनिस्बत चिकन जे वधीक टाइम वठंदो। त हीअ मुंहिंजो हिते दाग़ थींदो रहंदो। इन खां पोइ मूंखे पंहिंजे कबट जो हिकिड़ो खानो आहे जंहिंजो तरो निकिरी वियो आहे, लूज़ थी लड़के थो सफ़ा, उहो हली कढंदमि ऐं पोइ ॾिसंदमि, कोशिशि कंदमि त अगरि मां पाण रिपेयर करे सघंदमि त करे वठंदमि, न त पोइ वरी सुभाणे वरी वाढी खे फ़ोन करिणो पवंदो। हीअ आहे खानो मुंहिंजे कबट जो, इहो खुली वियो आहे, हिनखे ॾिसांसि थी त मां हिनखे ठीकु करे थी सघां त ठीकु कंदमि, न त वरी पोइ सुभाणे वाढे जो वारो हूंदो। पर मुंहिंजे ख़्याल में मां करे वेंदमि इनशाला। सो हिनखे फिक्स त कयो अथमि ऐं हिन में सॼी ग्लू लॻियल आहे अंदरि। हाणे इहा ग्लू त बोल्ट आहे बि कोन ऐं वीचारो अलाए हिन में एॾो बार रखियो वियो आहे। हीअ ॾाढो ॾाढो पुराणो कबट आहे, तमामु घणो पुराणो आहे। बसि छा छा किसो ॿुधायांव, हे बारिश में भिगल बि आहे। त सो इन में मां हीअ हणंदमि हिते कोका। ठीकु आहे, हीअ कोका ऐं हथोड़ी मां खणी आई आहियां। सो हिनखे कयां थी फाइनल। 2 कोका हिन पासे ॾाहिया आहिनि ऐं 2 कोका हिन पासे ॾाहिया आहिनि। सो हिनखे कयां थी सिधो, ॾिसां त छा सूरत हाल आहे। पर ॻाल्हि इहा आहे जो हिनजो हे जेको आहे न पेट निकितल लाइट, हिनखे ऊंधो करे हिन मथां रखंदमि कुझु बार। ॾिसो था, हीअ सॼो ग्लू सां ॻंढियल हो। त हाणे मां नथी चाहियां त इन कम जे लाइ मां कंहिंखे सॾियां ऐं हिन में मां कोशिशि कंदमि त हाणे हल्कियूं शयूं रखां, घणो बार न विझांसि त जीअं वरी निकिरी न अचे। ऐं हिनखे ऊंधो करे ऐं हिन जे मथां मां कुझु बार थी रखां त जेको हिन जो हे निकिरी आयो आहे पासो, इहो थोरो सिधो थी वञे। हिनखे मां हिते रखियो आहे ॿाहिरि अङण में ऐं हीअ 2 डम्बेल्स मथां रखिया अथमांसि। हीअ हाणे कोई बि यूज़ न कंदो आहे। तारिक खे हाली खे कंहिं ज़माने में शौक़ु हूंदो एक्सरसाइज़ जो, पोइ मूंखे चयो हीअ फिटी कयो, त मूं हिननि खे रखियो आहे। जॾहिं मूंखे कुझु वज़न खपंदो हूंदो आहे त मां हिननि जो यूज़ कंदी आहियां। सो सुबुह ताईं हे हिते पिया हूंदा ऐं ॿिलियुनि जी मर्ज़ी, हिन जो जेको हशर कयूं, जेके जंप ॾिनऊं, ख़ैरु आहे। इहे हुया अॼु जा कमकारियूं ऐं कल्ह जे ॾींहं में कुझु न थी सघियो। अॼु जे ॾींहं में माशाल्लाह घणो कुझु थी वियो आहे। ऐं वरी मां इहो खानो ख़ाली कयो पंहिंजे कबट जो। इलाही ॾींहंनि खां इहो बिल्कुलु लड़की आयो हो त मूंखे न पियो वणे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तंग पियो करण में शयूं न पियो विझी सघां, उहे अजीब पियो थी वञे। सो बहरहाल सुभाणे मां इनशाला पंहिंजो कपिड़नि जो कबट सेट कंदमि, छो त इहे कुझु कॉटन जा कपिड़ा कढिया अथमि, लॉन वारा पहिरियों ई पिया आहिनि त सोढ़ थी वई आहे। त हा, रखिबा इन ई कबट में, पर बसि खाना हेठि मथे उन्हनि जी सेटिंग चेंज थींदी। ऐं जेको बि अॼु मां अॼु जे ॾींहं में तव्हां सां शेयर कयो आहे, नंढियूं नंढियूं टिप्स हुयूं, नंढा नंढा कम हुया। सो सॼी उमिरि ईअं ई थींदो रहियो आहे। कॾहिं मां 2-2 3 ॾींहं कुझु न करे सघंदी आहियां। हमेशह माना मां पंहिंजी पूरी ज़िंदगी जी ॻाल्हि थी ॿुधायां, कंहिं ॾींहुं मां हिकु ॾींहं में हफ़्ते जो कमु करे वठंदी आहियां। सो अॼु जो ही व्लॉग मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे वणंदो, छो त अॼु हिन में इलाही सारियूं ॻाल्हियूं, इलाही सारियूं शयूं, इलाही सारियूं टिप्स आहिनि ऐं थोरी वैराइटी आहे कमनि जी जेका तव्हां ॾिसी सघंदव।
त मुंहिंजे ख़्याल में त हाणे मोकिलाइणु घुरिजे। काफ़ी वॾो व्लॉग थी वियो आहे। संझी जी अज़ान बि अचण वारी आहे, नमाज़ पढ़ंदमि, ॿोड़ पचे थो, हल्की बाहि ते छॾे आई आहियां। ऐं अच्छा, हीउ खानो जॾहिं मां ख़ाली कयो त कुझु शयूं अहिड़ियूं निकितियूं जंहिंसां मुंहिंजियूं ॾाढियूं यादूं आहिनि, जेके मां इलाही कोई मां सम्झां थी 25 साल पहिरियों या 30 साल पहिरियों ठाहियूं हूंदियूं। त मूं चयो अॼु नथी शेयर कयां, अॼु जे व्लॉग में इलाही कुझु थी वियो आहे, त उहे इनशाला मां तव्हां सां वरी सुभाणे वारे व्लॉग में शेयर कंदसि। सो तव्हांखे यकीनन ॾाढो सुठो लॻंदो, ॾाढी ख़ुशी बि थींदी। ऐं मां कोशिशि कयां थी त उहे बुक्स बि कढां जिन मां ॾिसी मां उहे शयूं ठाहियूं। उहे किताब आहिनि मूं वटि, शुरू में किताब इलाही वठंदी हुअमि, छो त यूट्यूब न हूंदो हो ऐं ॿियो को अहिड़ो ज़रियो न हूंदो हो, ऐं तंहिंजे करे मूं वटि बुक्स घणा हूंदा त मां उन्हनि मां ॾिसी ॾिसी शयूं ठाहींदी हुअमि। सो उहे इनशाला सुभाणे तव्हां सां शेयर थींदियूं। सो अॼु जे हिन व्लॉग में असां मोकिलायूं था ज़िंदगी रही, इनशाला अलाह चाहियो त सुभाणे जे व्लॉग में वरी मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं कमेंट कजो ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। अलाह भाई।